सिंध सां प्यार करण वारा सिंधियो, सिंध ते जान ॾियण वारा सिंधियो, सिंध खे पंहिंजी मां सम्झण वारा सिंधियो, छा तव्हांजी सिंध खे को बंजर करे तव्हां इहो बर्दाश्त कंदव? छा तव्हांजे सिंध जो को पाणी चुराए तव्हां इहो बर्दाश्त कंदव? न असां पंहिंजी सिंध जी ज़मीन बर्दाश्त कंदासीं, न सिंध जो पाणी बर्दाश्त कंदासीं। पंजाब असांजा इहे नाजाइज़ी करे थो त उनखे इहो बि सोचणु खपे त हिन जा जेके कंटेनर जेके बंदि रहंदा वञनि था, इहे सिंध मां हयात बंदि थी वेंदा, संदन ॿार संजा तो बुख मरंदो, सिंध जे करे खाए थो। असांजे वराई साहब चवनि था त हुनखे गिरफ़्तार कंदासीं, असांजे जाफ़र शाह चवनि था गिरफ़्तार कंदासीं, असांजे वेतले साहब चवनि था गिरफ़्तार कंदासीं। पर संदन खोला हिते हर सिंधी जेको आहे उहो वड़ा थी चुको आहे, हर सिंधी जेको आहे जाफ़र शाह थी चुको आहे। केतिरा गिरफ़्तार कंदा? जे 10 कंदा त 1000 ईंदो, 1000 कंदा त लखनि जे तइदाद में वड़ा पैदा थी चुका आहे। न सौदो खाइण ॾिनो आहे, न कॾहिं खाइण ॾींदासीं। असां पंहिंजूं जानूं ॾेई सघूं था, सिंध जे सौदे लाइ सोचे बि नथा सघूं। असां जॾहिं हिन इक़्तिदार जे नशे में अची धुत थी करे हिन ऑफिसरनि खे चयो त सिंधियुनि जे ॾियण जे मथां गोलियूं छेल कयो, मां हुनखे संदसि सलाम पेश थो कयां। जिन हुननि खे हुन महिल जवाबु ॾिनो त असां सिंध जे वासियुनि जे सिंध जे मथां गोली नथा हलाए सघूं, पर असां पंहिंजी नौकिरी छॾे सघूं था। ऐं मां उन्हनि ऑफिसरनि खे बि वादी थो कयां त जिन या हामी भरी त असां सिंध जे मथां गोलियूं हलाईंदासीं, पर उन्हनि खे इहा संदन ख़बर न आहे त तव्हांजो वेर कंहिंसां आहे। हिन कारे कोट सां तव्हांजो वेर आहे, कारीअर जो नाग वेर ऐं कोट कारे जो वेर कॾहिं बि न छॾींदा। सिंधी सुजाग थी चुको आहे, सिंधी पंहिंजो हक़ वठण ॼाणे थो। न तव्हांखे अॻ में छॾियो, न तव्हांखे हाणे छॾींदासीं। इहा ड्रामेबाज़ी बंदि कयो। जे तव्हां अहिड़ा सिंधी सां सचा आहियो त बिलावल जो जलसो थियो सिंध में जेका 2 लख एकड़ तूं ज़मीन विकी आहे कारपोरेट फार्मिंग जे नाले सां, तूं उहो लेटर रद्द कराए खणी अची सकर ऐलान करे त मां सिंध जो फर्ज़ पूरो कयो, हाणे पंजाब जी जंग विढ़ंदो। पर तव्हां एतिरो ई अंदाज़ो करे वञो त संदन अंदर में चोर आहे, चोर न हुजे न ईअं करे ॾेखारींदा। हे सिंधियुनि खे अञा ॿार था सॾनि, सिंधियुनि खे खेॾाईंदा। पर तव्हां यादि रखो सिंधी, जे अॼु न जाॻियो त ज़िंदगी तव्हां हयात असांखे नस्ल बि असांखे पोइ बदवा ॾींदा। हिन सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त पीउ पगारो सिंध जे लाइ उथी खड़ो थियो आहे, सॼा ॾींहं उथी करे खड़ो थियो आहे। अॼु बि
ठहन ता याद रखो ही सिंधन जी आ सिंधन जी रहंदी ही ज़मीन सिंधन जी आ सिंधन जी रहंदी ही वाह सिंधन जा ही रहंदा इन्हें ते जेको ठाको खाइण जी कोशिश भी कंदो मां सम्झा थो उहो पंहिंजो लाश करंदो जॾहिं 8 बजे इलेक्शन थी त साईं सदर थी छा जॾहिं 8 फरवरी ते इलेक्शन थी त हा ॿुधो त साईं सदर थी छा उन महिल चयो इहे नतीजा आया त हिन खे जेके नतीजा मिलिया आहिनि इहे नतीजा हिन बदिले में मिलिया आहिनि त ही सिंध खपाईंदा सिंध जो सौदो कंदा त 9 फरवरी ते तकी न ॿुधो त साईं वाज़ ॿुधायो त ही सिंध जो सौदो कंदा सिंध खपाईंदा अॼु तव्हां सिंध जे साम्हूं अची वई आहे त ही सिंध बि न खपाई सिंध जो सौदो बि कयो पर ही सिंधी कॾहिं बि पाण खे अकेलो न सम्झनि ही कारे कोट वारा बि हुन सां गॾु आहिनि त ही बीपागारो बि हुन सां गॾु आहे सिंधी हाणे निकिरंदो न आहे सिंधी जेकॾहिं ही सिंध जे अख मेरी करे ॾिसंदा त हिन जी अख न हूंदी ही सिंध जे मथां हथ खणंदा त हिन जो हथ न हूंदो असां सिंधी हींअर सुजाग थी चुका आहियूं हाणे ही सिंधी जेके वॾेरे चवण में न आहिनि ही सिंधी पाण हिकिड़ो फ़र्द जेको आहे उहो वॾाए उहो वकील थी चुको आहे उहो सरबराह थी चुको आहे उहो संचालक थी चुको आहे यादि कजो जे सिंधियो न जाॻियो सिंधियो पंहिंजो हक़ जो न वरितो तारीख़ करे तव्हांखे न बख़्शींदी इहे असांजे नसुलनि जो सौदो आहे इहे असां नसुलनि जो सौदो कॾहिं बि कंहिंखे करणु न ॾींदासीं जान ॾेई सघूं था नसुलनि जो सौदो नथा करे सघूं हिन ते कंप्रोमाइज़ अॻ में कई आहे न हाणे